सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैबि व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून वल्लज़ीना युमिनूना बिमा उन्ज़िला इलैका व मा उन्ज़िला मिन क़ब्लिक व बिल आख़िरति हुम यूक़िनून उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे से सलात शरीफ करो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमील अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ान गिरामी मोहतरम व मुकर्रम मुजा बुजुर्ग व भाइरो, अल्लाह ताला पंहिंजो फज़ल फरमायो जो तव्हां असांखे पंहिंजे क़ुरान अज़ीम वारी महफ़िल ऐं मजलिस में शिरकत नसीब फरमाई, हुज़ूर मक़बूल फरमाए। मुंतज़मीन जे इंतज़ाम के अल्लाह से पंहिंजे बारगाह में मक़बूल फरमाए। अल्लाह इन मुजाहिदन जी उम्र में सेहत में बरकत नसीब फरमाए। हर मुसलमान के अल्लाह से हेड़न प्रोग्राम कराने जी तौफीक नसीब फरमाए। मुझा अजीज़ मुझा दोस्त मुझा भाइरो, ही कुरान मजीद
हिन दुनिया जे जान जो रूह आहे। जैसी त कुरान मजीद दुनिया जे जान में आहे, तेसी ताईं दुनिया जो जान आबाद आहे। तेसी ताईं दुनिया जे जहान में सिजु भुरदो रहंदो, चंडो भुरदो रहंदो, रात जे वक्त में सितारा चमकदा धमकदा रहंदा। तेस ताईं ज़मीन या विछायल हूंदी। जेस ताईं कुरान मजीद दुनिया में आए, तेसी ताईं दुनिया जो चहचटो हलंदो रहंदो। पर जॾहिं दुनिया जे जान मां ही कुरान मजीद हले वियो तो सॼी दुनिया फना थी वेंदी। सिज ख़त्म थी वेंदो, चंड ख़त्म थी वेंदो, सितारा छणी पवंदा, आसमान वही दुखान दूं थी वेंदा, ज़मीन में लोॾा पवंदा, वॾा धमाका थींदा। अलकारिया तुम अलकारिया, जबल भजदा भजी भजी वतकूनुल जिबालु कलहिनिल मनफूस, धमाको कंदा, ज़रियूं ज़रियूं थी वेंदा। का भी दुनिया वारी शइ बाक़ी न रहंदी, दुनिया ही ख़त्म थी। अज़ीज़ो, जहिड़े नमूने सां दुनिया जी आबादी जो ज़रियो कुरान शरीफ़ आहे, अहिड़े ही नमूने सां तव्हां असांजे घरनि जे आबादी जो ज़रियो भी कुरान शरीफ़। अहिड़े नमूने सां तव्हां असांजी ज़िंदगियुनि जो आबादी जो ज़रियो भी कुरान शरीफ़। जेकॾहिं असां तव्हांजी ज़िंदगियुनि में कुरान शरीफ़ हले वियो त पोइ असांजी ज़िंदगी बेकार थी वेंदी, फना थी वेंदी, रुसवा ऐं ख़ार थी वेंदी। असांजे घरनि में कुरान मजीद हले वियो त असांजा घर भी नबी साईं जे फरमान मुताबिक़ कब्रिस्तान जे मिसल थी पवंदा, वीरान जाइ जे मिसल थी पवंदा। माण्हू रड़ियूं था कंदा अचनि, साईं असांजे घर में जिन था रहनि, साईं हरकतूं था करनि, साईं असां परेशान हूं। इहा ही वजह आहे जो असांजे घरनि में कुरान शरीफ़ जी तिलावत न आहे। पोइ जिन घर न कंदा त ॿियो छा कंदा? जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे घर खे आबाद करणो आहे, शादाब करणो आहे, तो मेहरबानी करे पंहिंजे घर में कुरान शरीफ़ जी तिलावत जो एहतमाम कयो। इंशाअल्लाह बरकतूं भी नाज़िल थींदियूं, तव्हांजे घर जे मथां रहमतूं भी नाज़िल थींदियूं, सुकून ऐं फरहत भी अल्लाह नाज़िल फरमाईंदो, ऐं तव्हांजे घर खां अल्लाह साईं जिन्हनि खे भी भॼाए छॾींदो। नबी साईं फरमायो, जंहिं घर में जिन्हनि जी हरकत हुजे 40 ॾींहं सांदे सूरे बकरे जी तिलावत करे, नाम कां जिन घर में न रहंदसि, शैतान जिन नाम कां न रहंदो, घर ही साफ़। पर असां कयूं तिलावत, असांखे वणे ही नथो कुरान शरीफ़, रुगी वधूं था टीवी जा बटण मटाईंदा। हिकु त घणनि ही मुस्लमाननि खे कुरान शरीफ़ पढ़ण नथो अचे, नाज़रा भी, ऐं वरी जिन खे पढ़ण थो अचे तिलावत करण लाइ तैयार न आहे, टाइम ही न आहे। टीवीअ मूं जान त छॾाइनि, दुनिया मूं त जान छॾाइनि, ज़मीन मूं त जान छॾाइनि, बचनि ॿारनि मूं त जान छॾाइनि, वक़्त ही न आहे कुरान शरीफ़ जी तिलावत जे लाइ। पोइ वेठा रड़ियूं था करनि, साईं तावीज़ त ॾियो, बरकत न आहे, तावीज़नि ते बरकत थींदी आहे। साईं परेशान लॻा पिया,
सभनी बीमारियों जो इलाज, सभनी मसइलन जो इलाज है कुरान शरीफ। हिनके ता पकड़ियो, हिनके भाकर में विझो, हिन जी तिलावत कयो, हिन कुरान मजीद ते अमल कयो। दुनिया वारी जिंदगी भी ता जी आबाद थींदी, आखिरत वारी जिंदगी भी ता जी सवारे अल्लाह से छॾी। कुरान अजीम में अल्लाह से फरमायो, फरमायो वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। अञा आस्ते कयो सुभान अल्लाह। यहाँ दसी वतो तो यहाँ वरी बुख ते वेठा हो, ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह। बियाद सगोरी में अल्लाह फरमाए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। ती आयत सगोरी में अल्लाह से फरमायो फक़रऊ मा तयस्सर मिनल कुरान। ओ ईमान वालो मुसलमानो, अल्लाह से फरमायो चिमड़ी बुमा जे कुरान अज़ीम के, हिन कुरान अज़ीम जी तिलावत कयो, हिन कुरान अज़ीम के सीने में जगह दियो, हिन कुरान अज़ीम के घर में जगह दियो, हिन कुरान अज़ीम सा प्यार ऐं मोहब्बत पैदा कयो, हिन अज़ीम सा दुनिया जे जहान में तहां वफा कयो त इहो ई कुरजीद क़ब्र क़यामत में तहां सा वफा कंदो। अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। अज केड़ा केड़ा इरादो ता कयो त हिन कुरान मजीद सां भाकुर पाईंदासीं। कच्चो इरादो करो पक्को। कुरान मजीद के निंदण को न कयो, तहां निंदड़ का थी वेंदो। मेहरबानी करे कुरान अज़ीम के संभालियो। वडे मां वडी नेमत कुरान अज़ीम ऐं नबी साईं जो वडो ज़ाहिरी मौजूदो आहे। असां चंड वारो नबी साईं जो मौजूदो न ॾिठोसि, असां आका साईं रबर साईं जे आंगुरन मुबारक में पानी वहण वारो मौजूदो न ॾिठोसि, असां सोने साईं जो ओ मिठे साईं जे लोहा मुबारक जो मौजूदो न ॾिठोसि। हाँ हाँ जेकॾहिं ॾिठो आहे मौजूदो त कुरान मजीद वारो है नबी साईं जे नबूवत जो वॾे मां वॾो मौजूदो ऐं ज़ाहिरी मौजूदो आहे। मेहरबानी फरमाए इन नबी साईं जे वॾे मौजूदे के सीने में जगाए ॾियो। अल्लाह तहांजी दुनिया वारी जिंदगी भी सिंगारींदो त आखिरत में भी बेड़ा ई तहांजा पार थी पवंदा। मेहरबानी करे अकुल मुकम वठो। दुनिया वारी जिंदगी भी तहां असांजी सुकून ऐं फरत सां इज्जत सां मान ऐं मर्तबे सां तॾहिं बसर थींदी जॾहिं असां तहांजो भाकुर हूंदो कुरान मजीद सां, ऐं क़ब्र ऐं क़यामत भी तॾहिं तहां असांखे सिंगारियल नज़र ईंदी जॾहिं कुरान अज़ीम सां तहां दुनिया जे जहान में वफ़ा करे हलंदा। तहां चाहियो था त क़ब्र असांजो बिश्त जो बाग थिए, क़ब्र तॾहिं बिश्त जो बाग बणबी
जिन्हें कुरान अज़ीम सां ता वफा कंदा इन कुरान अज़ीम जी तिलावत कंदा इन कुरान अज़ीम ते अमल कंदा समेना 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 वतना गुफरानक रब्बना व इलैकल मसीर। तिलावत क्यों कुरान शरीफ जी, अमल क्यों कुरान शरीफ जी, कब्र क़यामत आबाद थी। वाक़ियो तो हिंदुस्तान जे इलाके में हिकिड़ो ॻोठो मुसलमाननि जो, जंहिं ॻोठ में सभु हुया त मुसलमान पर जाहिल पढ़ियल। ॻोठ में माण्हू मरी पियो, को भी ॻोठ में अहिड़ो न हो जनाज़े खे गुस्ल ॾिराए सघे, उनके कफन पाराए सके, उनजी नमाज़ जनाज़ा अदा कराए सके। ॾाढा ॻोठ वारा परेशान थिया, होॾे भॻा होॾे भॻा होॾे भॻा त को मौली साहब मिले त हिन मुर्दे खे गुस्ल ॾिराए, हिनखे कफन पाराए, हिनजी नमाज़ जनाज़ा अदा कराए। पर वीचारा जाॾो जवाब जी सूरत में मोटिया, काथों भी मौली साहब उन्हनि खे न मिलियो। हे परेशानी जे आलम में ॿाहिरों ॻोठ जे बीठा हिकिड़ो सिपाही अचे तो वीचारो साइकिल हलाईंदो, परेशान हाल ॾिसी सिपाही साइकिल बीहारे ऐं हिननि जे तरफ़ वेझड़ो थी आयो। पुछादो करे न भला ॾियो हाल वाल, छाजे लाइ परेशान बीठा हो? त ॻोठ वारा जवाब था ॾियनि त साईं असां सभु मुसलमान आहियूं, पर आहियूं अणपढ़ियल जाहिल आहियूं। असांजे ॻोठ में माण्हू मरी पियो आहे, को गुस्ल ॾिराइण वारो नाहे, को कफन पाराइण वारो नाहे, को नमाज़ जनाज़ा अदा कराइण वारो नाहे। असां ॾाढो भॻादो हुन ॻोठ ॾे हुन ॻोठ में, पर को अहिड़ो मौली साहब मिलियो ई न जेको असांजी परेशानी खे रफ़े दफ़े करे सघे। हाणे असां परेशानी जे आलम में बीठा आहियूं त थिए छा? त सिपाही जवाब में चवेंदो अदा परेशान न थियो, जीअं मां सरकार जो सिपाही आहियां तीअं मां मिठे मोहम्मद करीम जे दीन जो भी सच्चो सिपाही आहियां। जेकॾहिं तव्हांखे न मिलियो आहे कोड़ो मौली साहब त मूंखे इल्मु आहे ऐं मां 2-3 जनाज़ा गुस्ल कराया आहिनि, कफन पाराया आहिनि, नमाज़ जनाज़ा अदा करायूं। तव्हां इंतज़ाम कयो त मां तो हली मुर्दे खे तड़ करायां। इंतज़ाम थी वियो, सिपाही वीचारो आयो, मुर्दे खे गुस्ल ॾिराए, कफन पाराए और जनाज़े के खणाए नमाज़ शरीयत मोहम्मद मुद्दा के उन जनाज़े के लहद में कब्र में लहराए, तख्ता ॾिराए, मिट्टी ॾिराए, तॾहिं जी दुआ घुरी। हे सिपाही साइकिल दे वेठो आलियो आ, हीअं जो खीसे में अॻिते हली रस्ते में हथ हणी त दांत वीचारे खां निकिरी वञे। हिन जा के ड्यूटीअ जा कागज़, नौकरीअ जा कागज़ के वीचारे जा उते किरी पिया। हे परेशानी जे आलम में वीचारो साइकिल के फेराए जी ॻोठ ते पहुतो। ओ ॻोठ वारनि खे तॾहिं वारनि खे जे करे सिपाही तो फरमाया दांगा मेहरबानी कयो, मां तव्हां सां भलाई कई आहे त मां सां भी तव्हां भलाई कयो, छो त भलाईअ जो बदिलो भलाई आहे। अल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान।
भलाई जो बदलो भलाई माता सा भलाई क्यों माता जी परेशानी रवे दबे कया हाने मेहरबानी करे मुझी परेशानी भी रफे दफे क्यों गोठवारा चंदा साईं तोखे केड़ी परेशानी आ माल घुरजई त माल देई जमीन जो टुकड़ो घुरजई त जमीन देई जे कदे बी का तोखे जरूरत में शय आए तो वा तोखे देऊं छा खपे तोखे सिपाही जे तो बियो मुझे कुछ न खपे मुझी नौकरी जा कागज टूटे जा कागज ते किरी पिया आहिनि जे भी ॾिठा आहिनि या लधा आहिनि त मेहरबानी करे मूंखे ॾियो सभिनी जो असांखे त ख़बर न आहे पर हिकिड़ो शख्स उथी बीठो अचे साईं जंहिंमहिल तालाद में ओ कबर में जनाज़े के लायो पिया मुर्दे के उन टेम तां ढूंढड़ा थे तां जे खिसे मुंह कागज नौकरी वारा उते किरी पिया इन जो यार मां हेडी तां सां भलाई कई हाणे मेहरबानी करे बजड़ा बेलचा खणी जो मुंहिंजी नौकरी जो सवाल आहे ड्यूटी जो सवाल आहे मिट्टी परे करे तख्ता परे करे मूंखे ये कागज खणी ॾियो बजड़ा उथिया आहिनि बेलचा खणी आया लपा हण शुरू कया अथऊं मिट्टी परे दा कंदा वञनि क़बर खां जियां लपा हणदा था वञनि मिट्टी लाहींदा था वञनि ख़ुशबू क़बर मां निकिरंदी थी अचे सिपाही जो तो जियां मिट्टी परे पई थींदी वञे तीअं मुल्क मोहतर पियो थींदो वञे जियां मिट्टी परे पई थींदी वञे क़बर खां तीअं ख़ुशबू वधदी पई वञे हुजूम थिया माण्हुनि जा सिपाही जे तो जॾहिं समूरी मिट्टी परे थी वई तख्ता परे थिया हैरान थी आज त ॼणो त मुर्दो जिंदा लॻो पियो आहे और सारी क़बर बीत जो बाग लगी पई तस ऐं टूल वियाणे जे मथों कंध रखियो मुर्दो वेठो आहे मुत्तकीन अला फुरुशिम बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान टूल वियाणे जे मुर्दो कंधो रखियो सुम्हियो पियो आहे पर सिपाही जो दिल भी धड़केस भई दिल भी धड़केस भई हिकिड़ो गुलाब जो गुला जेको इन जे चपन दिया माखी जे मिसल टेपड़ो उन गुलाब जे गुल मां निकिरे थो ऐं इन मुर्दे जे वात में वञे थो हे जीअरनि वांगुरु उन माखी जे मिसल टेपड़े खे चटे खाधियूं थो वञे रहियूं पइजी वयूं त हे त ज़िंदा आया आ समूरे गोठ वारनि आवाज़ ना फिराना पिया उनखे सॾ कयूं पर हो जवाब ही न पियो ॾे ॼणो ॿुधे ई न पियो सिपाहीअ जो मां जवाब तव्हां परेशान न थियो हे तव्हां मरी चुको आहे पर अलाए कहिड़ो हिन जो अमल आहे जंहिंजे सदके अल्लाह एॾो राज़ी थियो त जो क़बर बि बिश्त जो बाग बणाए ॾिनी अथेसि ऐं क़बर में हिनखे ॼणो अल्लाह नई ज़िंदगी नसीब फरमाई आहे सिपाही जो तो मुखे दिल में ख्याल थियो तो भला इन माखी जे मिसल टेपड़े जो मां भी तो जायको वठां आहे केड़ी शे चें तई गुलाब जे गुलों
मां ही अशद आंगुर जले बिठुस ऐं जीअं ई माखी जे में सेपड़ो निकतो मुझे आंगुर ते पियो जे मां खणी वात में रखियम जुबान सां लगायम त कसम खणी तो चवे तो अल्लाह जी जात जो कसम आ एडो तो उन में मजो हो एडी तो टेस्टी एडो तो जायको हो सिपाही जो मुझा कागज दबिया मां खणी खीसे में रखियम ओ मानू जो हजूम थियो मानू मन नबिया जोर बिया दन मथो अचण जे लाए सिपाही जो त मुके यो खौफ थियो त मता वेचारे न जनाजे जी बेरहमी करे वजन मता करीब पंस मता जल्दी जल्दी तख्ता डेराए मिट्टी चढ़ाए माते तडे ते आयो ऐ सवाल मुझे दिमाग में फिरे तो सजो गोट जाहिल जो ए भी जरूर जाहिल हो हिन जो केड़ो अमल आ जो जंजे सदके सजी कब्र बिश्त जो बाग बना दिनी तस सिपाही जो मायो सवाल तडे ते उथारम सबनी बेखबरी जाहिर कई सिपाही जो मुझो मान भला घरों त जाचा क्यों उतो मता कोड़ो अमल जाहिर थे न जो खबर त पवे त इन जो केड़ो अमल आ जे सदके अल्लाह ने एडो इन जे मथो राजी थियो आहे सिपाही चवे तो त मां वेठड़ो आ घरों या खबर आई त इन जो बियो को अमल न हो हे बेचारो जाहिल हो अनपढ़ियल हो पर जेको भी न के टूटो फूटो वजो खाणींदो हो करे गोरड़ा फनी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम करे ये कुरान अज़ीम के खोले आयत आयत मथा सिट सिट मथा अखर अखर मथा आंगुर रखी चंदो अल्लाह से मां आया जाहिल मां आया अनपढ़ियल पर हे जेको तो लिखियो आ यो भी सच लिखियो थी हे जेको तो लिखियो आ यो भी सच लिखियो थी हे जेको तो लिखियो आ यो भी सच लिखियो थी घरवारी बुधाए थी चवे थी त आ सही सिपारन जा सिपारा इया वेठो मुझो मुर्सो कुरान अज़ीम जो विरद कंदो रहंदो बस इयो अमल सिपाही जे खिणो पानी वही आयो ऐ लिखत में या गाल करे तो जेको जाहिल अनपढ़ियलो कुरान शरीफ पढ़ी न थो सके पर अखर अखर दे आयत आयत दे सिट सिट दे आंगुर रखी ऐ चवे तो अल्लाह हे भी जेको तो लिखियो आयो सच लिखियो दी हे भी जेको तो लिखियो आयो सच तदे भी अल्लाह से उन जे मथो एडो तो राजी थे जो सजी कब्र बिश्त जो बाग तो बनाए छड़े ऐ सिपाही जा लफ्ज बुधजो जे जेको शख्स लफ्ज बा लफ्ज कुरान शरीफ जी तिलावत कंदो उन जे मथो त अल्लाह से अल्लाह केडो नाराजी थी केड़ा केड़ा कुरान शरीफ जी तिलावत कंदो सुस्त लगाए पिया अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़्क़ तिलावती उलाइका युमिनून ईमान वाला उहे न जेके कुरान अज़ीम जो हक़ अदा करन तिलावत करे कुरान अज़ीम जो हक़ अदा करन अमल करे तिलावत केतरी करनी आ अदा महीने में दी घणा है गलायो न था 30 ऐ कुरान मजीद में सिपारा हिसाब से दो लोगों बिया रोजाना रोज एकड़ो सिपारो कुरान शरीफ जी तिलावत क्यों जण ता कुरान अज़ीम जो हक़ अदा करे पाण भी क्यों बचन बारन के भी करायो केड़ा केड़ा घर में लठ खणदा खणो ही न दात अगी सोस पली में ठाओ सोसा साजरी पाण भी उथो नमाज लाए बचन बारन के भी उथारियो नमाज लाए ऐ सिजो बरे ताई सुमो ही न कमकार ते वणो
हिकड़ो सिपारो जरूर कुरान शरीफ जो तिलावत कयो पाण भी बच्चन बारन को भी करायो पो कमकार में लगी वञो इंशाअल्लाह सजो डी ता जो बरकत ऐं रहमत सां जेकॾहिं हिकड़ो सिपारो नथा तिलावत करे सघो तो घट में घट सूरत यासीन शरीफ फजर नमाज को पढ़ो वडियों बरकतों सूरत यासीन शरीफ जो आ फरमाया यासीन वल कुरान की इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम नबी से फरमायो जे सूरत यासीन शरीफ जी तिलावत कई अल्लाह से उन जे खाते में 10 कुरान अजीम जे खत्मन जो सवाब तो लिखराए छे मेहनत थोड़ी मजूरी हेडी तने भी डोण कदा वठन ऐ रात जो सूरह मुल्क जी तिलावत करे पो सुंदा गयो सजी रात ताजी रहमत में गुजरदी ऐ नबी से फरमायो जेको सूरह मुल्क रात जो पढ़ी सुमे दो बाब उठी सुमे दो जे कने रात में मौत जी अल्लाह क़यामत जे ॾियारे उन मर्द के उन औरत के शहीदन जी कतार नसीब फरमाईंदो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर केड़ा केड़ा अजराद उदा क्यों तो सूरह मुल्क याद करना ये जमीनों ये माल ये बच्चा ये बार सब इते रह जिंदो या सूरह मुल्क की कब्र में साहबिया खीमे लगाण जे लाए किल तो हणे जमीन में धक जो है का कब्र पुरानी उन जो निशान कब्र जो जाहिर न हो धक जो है धका कब्र ही टुंग निकरी पियो साहबी जी दान निकरी सजी कब्र उन मुर्दे जी बिश्त जो बाग बनी पई रोशन बनी पई है वो मुर्दो जिंदा महसूस से पियो है वेठो कुरान अज़ीम सूरह मुल्क जी तिलावत करे पियो हैरान थियो साहबी नबी साईं ने डोड़दो आयो साईं मां रात खीमे लगाने जे ला किलो हयो जमीन में तो का पुरानी जमीन कब्र हुई खबर न पई सोराग थी पियो कब्र के हिए जो नजर क्या तो हमरा उन में जिंदा महसूस थियो वेठल ऐ सूरह मुल्क जी तिलावत करे पियो सजी कब्र बिश्त जो बाग ऐ रोशन लगी पई पो साईं जन फरमाया तो पुट इन शख्स जी सूरह मुल्क सा मोहब्बत होंदी ऐसी ते रात जो सुमदो ही न होंदो जैसी ते सूरह मुल्क न पढ़दो होंदो तेजे करे अल्लाह सी सजी कब्र बिश्त जो बाग बनाए दी ऐ वरी वरी कब्र में अल्लाह से उनके तिलावत तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर ओ ईमान वारो मुसलमानो तहां जो श्रृंगार तहां जे बच्चन ॿारन जो श्रृंगार तहां जे कब्र जो श्रृंगार तहां जे लाए मशर जे मैदान में श्रृंगार आहे ते रहमत भरियो नूरानियत भरियो बरकत भरियो कुरान अज़ीम हिदायत भरियो हुदल लिन्नास व बलुदा हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान
इंशाअल्लाह ताला इनके भाकुर पाए मौत बरक आहे कन न मरण को बाद में हर नी कब्र एक एक मर्द के एक औरत के आवाज पे लगा आस बोला जाए कुका करे कब्र हर एक के चवे थी तमा ऊंधाई जो घर आया जेकरे मुडे रोशनी आनी तो नमाज जी पान में पाबंदी करे जो इयाई नमाज अल्लाह से ताके मुझे अंदर रोशनी बनाए नसीब फरमाई दो मंझन जो आवाज लगाए हर एक के चवे थी जेकरे ताके मुझे अंदर कोई यार घुर्जे दोस्त घुर्जे कचहरी वारो घुर्जे तो कुरान अज़ीम सा यारी रखिए जो कुरान अज़ीम सा प्यार करे जो कुरान अज़ीम जी तिलावत करे जो कुरान अज़ीम जे मथो अमल करे जो इहो ही कुरान मजीद अल्लाह से मुझे अंदर ताके साथी बनाए नसीब फरमाइंदो वरी रात के आवाज लगाए दी और कुका करे के कब्र चवे थी तो मां विछन जो घर आया मां नागने बलावन जो घर आया जेकने मुझे अंदर तू बिस्त जो बाग करायण घुरे पियो त मिठे मोहम्मद करीम ताबेदारी अल्लाह जी फरमा बरदारी बाण में पैदा करया त मां बिस्त जो बाग बणजी पवाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून अदा मरण बरका करन केड़ा काम जेके क्या सबने के मरणो जे कदे असा ता कब्र के विसारींदा तो कब्र असा के विसारींदी गालायो न था जे ता सा हजरत इजराइल के विसारींदा हजरत इजराइल असा के विसारींदो हो मरियो शाबला असा सजी उम्र जिंदा हुंदा असा के भी मरणो फरमाए दो कुल्लु मन अलैहा फान कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा सबनी के फनायत हर को पांजे पांजे वक्त दे फना थींदो इज़ा जा अजलुहा ला यस्ताखिरून सातम वला यस्तक़दिमून फरमाए दो अफ़हसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊन फरमाए दो कैफ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन सबने के मरणो आ सबने के दुनिया जो जान छडणो आ मौत बरका मेहरबानी करे मौत जी तैयारी मौत को पेरी पान नमाजी बनायो कुरान शरीफ जी तिलावत जो शौक है ज़ौक़ पान में पैदा कियो बच्चन बारन के कुरान अज़ीम जे फैज़ मां मुस्तफीज करायो
बच्चा आलम बनायो, बच्चा हाफिज बनायो। जने ता साजा बचड़ा हाफिज आलम थी पौंदा, सुभाणे ता सा मरी जने कब्र में पुजदा असांजा शहजादा पुट कुरान अज़ीम में जो लोलियों दींदा, इंशाअल्लाह अल्लाह से ता साजी कब्रन के बिश्त जो बाग बनाए छॾी। वाक्यो तो जे एकड़ो बुजुर्ग अल्लाह वारो रस्ते से अचे कहीं कब्रिस्तान वटो उन जो गुज़र थियो। उन बुजुर्ग साहब जे दिल में ख्याल आयो, दुआ अल्लाह साईं जे दरबार में घुरण शुरू किया तो मुझे अल्लाह साईं मांजे दिल में यो ख्याल पैदा थिया त मां ॾाढो साईं हिन कब्र वारन सां केड़ो हाल है शराहे, मेहरबानी फरमाए मुखे यो नजारो दिखार। हे दुआ घुरी वेचारो पांजे अजी गोठ पोदो और रात जे पर में जिक्र कंदे कंदे वेचारे जी अख लगी वही। निंड जे दौरान अल्लाह ने उन कब्रिस्तान जो हाल न जे सामू ज़ाहिर फरमायो। वो बुजुर्ग साहब फरमाए तो दशाद सा कब्र फाटन दियो, मुर्दा बाहर निकरदा ता जन कब्रन मा। पर अजीब व गरीब जे नजारो ॾिसण में आयो, को मुर्दो के कैफियत में आ, को के हाल में आहे, को सभा नंगो मुर्दो आ, के मथों फाटल कपड़ा पिया, को दिसण जेड़ो ही मुर्दो ना है। वरी केंजो हाल मिली प्रिया नाल, पर जे हिकड़ो उन मुर्दन मा हशाश बशाश मुर्दो नजर आयो और रेशम जो पट जो वगो उन जे जिस्म ते पहरियलो, सजो ताज उन जे मथे ते रखियलो, सोनी कुर्सी उन जे लाए रखी वई, उन के विहारे वियो, सामू रखी वई ऐं फर्स्ट क्लास बिश्त जो दस्तरखान जे सामू विछायो, बिश्त जा ताम उन जे सामू पेश किया विया खिदमत में। वो बुजुर्ग साहब फरमाए तो मां निंड जी हाल में उन को पुछा कि यार तू सभिनी को मुख्तलिफ नजर तो जे अल्लाह तो के वडो मान नसीब कियो आ, वडी इज्जत नसीब कया, जो रेशम ऐं पट जो वगो लिबास तो के पहरायो दे, सोनी कुर्सी ते विहारे सोनो ताज मथन दे तोखे रखायो दे, ऐं फर्स्ट क्लास सोनी टेबल तुझे सामू रखाए, बिश्त जा अजीब व गरीब ताम तुझे लाए अल्लाह से पेश कराया है। भला तुझो केड़ो अमल आ, केड़ी नेकिया जो जे सदके अल्लाह से तुझे मथों एडो राजी थियो आहे। तो उन मुर्दे जवाब नो बुजुर्ग साहब के तो साईं हुआ तो कोई एडो वडो अमल ना है, बल्कि मुझी नंढी कुर्बानी है जो मां पांजी हयाती में पांजे पुत्र के कुरान अज़ीम जो हाफिज बनाया आयो। हाने मरी मां कब्र में पहुतो आ, रोजानो रोज मुझो पुत्र सजे कुरान अज़ीम जो खत्म कढी मुखे बख्शींदो आ, अल्लाह जे उन खत्म जो बदलो मुखे न सूरत में नसीब फरमाइंदो आहे। बच्चा पढ़ायो, बच्चा आलम कयो, बच्चा हाफिज कयो, सुभाणे जेकॾहिं तव्हां सां मरी कब्रुनि में पहुचंदा त असांखे ख़त्म बख़्शे पढ़ंदा, पढ़ी ख़त्म पढ़ी असांखे बख़्शींदा, कुल पढ़ी असांखे बख़्शींदा। इंशाअल्लाह असां तव्हांजी कब्र बिश्त जो बाग बणी। महिरबानी करे पाण संभालियो। असांजा साईं हज़रत मौलाना साईं गुलाम मुस्तफ़ा बुरड़ो साहब जन पहुची आहिनि। अल्लाह ताला को दुआए तो अल्लाह से मुझा टूटा फूटा अल्फाज मंजूरी मकबूल फरमाए, अमल जी तौफीक नसीब फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।